नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार अवां यहाँ बिशार रसूमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरनि ते। रावलपिंडी खां कोयटा वेंदड़ मुसाफ़िर कोच बलूचिस्तान जे ज़िले शिरानी जे इलाइक़े सरदाना वटि खाईअ में किरी पई। 19 मुसाफ़िर फ़ौत, 12 ॼणा ज़ख़्मी। इंतिज़ामिया मूजिबि कोच सां बरसाति ऐं ओवर स्पीडिंग सबबि हादिसो पेश आयो। लाशनि ऐं ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल ज़ोब ऐं डेरा इस्माइल ख़ान मुंतक़िल कयो वियो। ज़ख़्मियुनि मां कुझु ज़ख़्मियुनि जी हालत ॻणिती जोगी ॿुधाई पई वञे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ पारां हादिसे में जानियूं ज़ाया थियण ते ॾुख जो इज़हार। ज़ख़्मियुनि खे बहितर तिबी इमदाद फ़राहम करण जी हिदायत। सिंध में अॼु खां 5 जुलाई ताईं गजगोड़ सां तेज़ बरसाति जो इम्कान। मौसमियात खाते मूजिबि अॼु खां कराची में गजगोड़ सां बरसाति पवणु, मामूल खां वधीक तेज़ हवाऊं गुलण ऐं आंधारी जो इम्कान आहे। थरपारकर, उमरकोट, सागड़, बदीन, मिर्पुर ख़ास, ठटो, हैदराबाद, टंडो मोहम्मद ख़ान, टंडो अलायार, दादू, जामशोरे में बि गजगोड़ सां बरसाति पइजी सघे थी। शहरी इलाइक़नि में ॿोॾि जो इम्कान। समुंड में 4 सबबि माण्हुनि खे उन समुंड में न वञण जी हिदायत। सिंध समेत सॼे मुल्क में बिजली जी लोड शेडिंग जो सिलसिलो जारी। मौसम में बहितरी अचण ऐं हफ़्तेवार मोकल सबबि बिजली जी घुर्ज में घटिताई बावजूदि शहरनि में 8 कलाक ऐं ॿेराड़ी वारनि इलाइक़नि में 10 कलाक लोड शेडिंग कई पई वञे। पाकिस्तान पेट्रोल डीलर्स एसोसिएशन 9 जुलाई खां सॼे मुल्क में एहतजाज तौरु पेट्रोल पंप बंदि करण जी धमकी ॾेई छॾी। पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन जे चेयरमैन जो चवणु आहे त मौजूदा लागत से पेट्रोल पंप नथा हलाए सघजनि। जेकॾहिं 9 जुलाई ताईं कमीशन मार्जन 6% न कयो वियो त एहतजाज तौरु पेट्रोल पंप बंदि कया वेंदा। सिंध समेत सॼे मुल्क में कोरोना वायरस विघे वधीक 2 माण्हू फ़ौत। हाकारी केस जी शरह 4% जे वेझो पहुची वई। सिहत बाबति क़ौमी इदारे मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 605 हाकारी केस रिपोर्ट थिया। 138 मरीज़नि जी हालत ॻणिती जोगी आहे। लाड़काने में बकराणी रोड ते पुलिस एहलकार जो रेड़ो हलाईंदड़ पुरियत ते तशदुद। वीडियो वायरल। वीडियो में ॾिसी सघिजे थो त पुलिस एहलकार सरेआम पुरियत ते तशदुद करे रहियो आहे। मक़ामी माण्हुनि विच में अची पुरियत खे बचाए वरितो। लाड़काने भरिसां कंगा थाणे जे अध ॻोठ थड़ी छुटो में जतोई बिरादरी जे बिंदरियुनि में पुराणे तकरार ॿीहर कर खयो। हथियारबंदनि पीपी अॻवान आमिर ज़ैब जतोई जे ओताक ते हमिलो। जदीद हथियारनि सां फायरिंग। आमिर ज़ैब जतोई जो गार्ड मारिजी वियो। आमिर ज़ैब जतोई सख़्त ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। कशमोर वेझो ॻोठ लाल खान चाचड़ में चाचड़ बिरादरी जे बिंदरियुनि में झेड़ो, 2 ॼणा क़तल। बिजली जी तार लॻाइण तां झेड़े दौरान फायरिंग में गोराम ऐं संदसि धीउ शेरू चाचड़ मारिजी वई। फायरिंग में औरत दत्ता, अमीनत ख़ातून, नूर ख़ातून ऐं ज़हूरा ज़ख़्मी थी पयूं। पीर जो ॻोठ वेझो ॻोठ फतेला घुमरो में संगावती तकरार तां हथियारबंदनि जो घर ते हमिलो। फायरिंग में नौजवान क़तल, 1 ॼणो ज़ख़्मी। गोली लॻण करे अली बख़्श घुमरो थरीअ ते ई मारिजी वियो। इस्लाम कोट वेझो ॻोठ मेहताज में नांग जे कखण सबबि सॻा भाइर फ़ौती विया। फ़ौतियुनि में मतारो ऐं भले ॾिनो शामिल। घर में को राम अची वियो। घोटकी मां हथियारबंद नथा 2 ॼणा अगवा। हथियारबंद लाखा पाड़े वासी शफ़क़त कोरी ऐं मुमताज़ कॉलोनी वासी सनी राजपूत खे अगवा करे विया। NC दाख़िले सेक्शन पुलिस पारां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में नाकाबंदी।
गॾा वेझो मेमण ॻोठ मां 24 ॾींहं अॻु मुबैना तौरु अगवा थी वियल नींगर मोहम्मद अमीन मेमण खे पुलिस बाज़ियाब न कराए सघी। घर में रोजराड़ो मतल अमर खे बेहोशी जा दौरा पवण लॻा। रियालो में नींगर सां 3 जवाबदारनि पारां मुबैना तौरु बदफ़ैली, जवाबदारनि पारां वीडियो रिकॉर्ड करण जो बि इंकशाफ। थाणे ते एनसी दाख़िल, इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार अब्दुल सत्तार फुलपोटर जो पीउ गिरफ़्तार। ऐं सॼे मुल्क जीअं सिंध में बि ईद उल अज़हा वेझो ईंदे ई माल पिड़ियुनि ते रश वधी वई। कराची, हैदराबाद, सखर, लाड़कानो में ख़ासि शेरबे नज़राबाद डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में महांगाई सबबि जानवरनि जी ख़रीदारी घटि थियण लॻी। वापारी तोड़े ख़रीदार परेशान।